बामुकात इहा बि शइ ॾिठी वेंदी आहे जॾहिं तव्हांजो ॾींहुं सुठो न गुज़रे त हिकिड़ो रवायती जुमिलो ॿुधण में ईंदो आहे त यार अॼु सुबुह उथण सां कंहिंजो मुंहुं ॾिसी वरितो जो मुंहिंजो कमु हिन तरीक़े सां हुन तरीक़े सां थी वियो। त ईअं नाहे हूंदो, इहे सभु मिथ्स जी ॻाल्हियूं आहिनि, इहे सभु ज़हनी ख़्यालात आहिनि, इस्तरादी कैफ़ियत हूंदी आहे त तव्हां चओ त यार सुबुह मां फलाणे जो मुंहुं ॾिसी वरितो। हालांकि तव्हां पंहिंजनि घरनि में मौजूदु हूंदा आहियो, जॾहिं सुबुह उथंदा हुयो त तव्हां पंहिंजे घरनि जा ई घर वारनि जा ई मुंहुं ॾिसंदा हुयो। ऐं लाज़मी ॻाल्हि आहे तव्हांजे घर में तव्हांजा पेरेंट्स आहिनि, वालदेन आहिनि, वालदा आहिनि, वालिदा, ऐं जेकॾहिं तव्हां शादीशुदा आहियो त पोइ माई बि आहे तव्हां वटि। उहो हाणे ख़ैर इहा हल्की फुल्की चिट चैट तव्हांजी हलंदी रहंदी माई जी ऐं हुन सां गॾु मुड़ुस जी, त मां तुंहिंजो मुंहुं ॾिठो त मुंहिंजो ॾींहुं ख़राबु थी वियो, उहो चवंदो मां तुंहिंजो मुंहुं ॾिठो त मूड ख़राबु थी वियो। लेकिन हिकिड़ो जेको आंसर जंहिंजे मथां अॼु ॻाल्हाईंदासीं, रवायती तौर ते माण्हू जेके आहिनि उहे ज़्यादा हाणे नाराज़ थी था वञनि, इलाही जल्द। सही ॻाल्हि आहे। नंढी नंढी ॻाल्हियुनि ते नाराज़ थी था वञनि, ऑफेंड थी वेंदा आहिनि, का बि हुननि सां ॻाल्हि कजे थी त ॻाल्हि बर्दाश्त न कंदा आहिनि। इन जी वजह इहा आहे त अॼु जे ज़माने में एंज़ाइटी डिप्रेशन बि एतिरी वधी वई आहे, लेकिन इन सां गॾोगॾु माण्हू जल्दी नाराज़ थी करे पाण सां गॾु जेको मुआशिरो खणी हली रहिया हूंदा आहिनि उहो बि डिस्टर्ब थी वेंदो आहे। जेकॾहिं मिसाल जे तौर ते हींअर असीं प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं सभु कावड़जी वञे त लाज़मी ॻाल्हि आहे असांजे प्रोग्राम जो बि इन्वायरमेंट ख़राबु थी वेंदो, मां बि थोरो सहमजी वेंदुमि यार अलाए छा थी वियो आहे, हिन खे कावड़जी वई आहे। हालांकि वाक़ई में ईअं आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते कावड़जी वेंदी आहे। छा वजह आहे सभा इहा तव्हांजी? जेके मूंखे सुञाणींदा आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त सभा कावड़ बि आहे ई न, अगरि कावड़ कंदी त पोइ वरी उहा पीक ते हूंदी आहे। ऐं इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु सही कई। ऐं कल्ह ई मां हिकिड़ो कोट पढ़ां पई त उन ते लिखियलु हुयो, ज़िंदगी में लोगों को साफ़ कहते कहते ज़िंदगी से लोग साफ़ होते जाते। त अगरि असीं साफ़ साफ़ मुंहं ते चई था ॾियूं त वाक़ई ज़िंदगीअ मां माण्हुनि जो सफ़ायो पियो थींदो वञे ऐं इहो सच चवण जी आदत या वरी कावड़ करण जी आदत आहे। नाज़रीन, असीं हमेशह इहो ई चवंदा आहियूं त पाण खे कूल एंड काम रखो ऐं पाण खे रिलैक्स रखो। ज़िंदगी में मामला मसला हमेशह हर कंहिं सां आहिनि ऐं इहा ई ज़िंदगीअ जी अहमियत सम्झाईंदा आहिनि, इहा ई ज़िंदगीअ जी असर सुञाणप आहे त असीं इन्हनि मामलनि ऐं मसलनि मां कीअं निकिरूं था, न की पाण खे कावड़ में ॾेखारे। जीअं असीं रोज़े जी हालत में चवंदा आहियूं त कावड़ अची वेंदी आहे, चिड़चिड़ोपन थी वेंदो आहे, ईअं छो थिए? रोज़ो असीं पंहिंजे लाइ, असां पंहिंजे अलाह लाइ रखूं था, असीं किथे एहसान नथा कयूं। ईअं ई अगरि असीं हिन ईद जी ॻाल्हि था वठूं त जानवरनि जी कुर्बानी आहे, जानवर वठी था अचूं त असांजे जानवर खे कोई तंग न करे उन ते असीं ॿारनि खे धड़का ॾींदा आहियूं, असीं हेॾो मुहांगो जानवर वठी आया आहियूं, हीअं ई कयो आहे, असीं बार बार जताईंदा आहियूं। ईअं छो कजे? एॾी कावड़ या एॾो गुस्सो असीं छो कंदा आहियूं? असीं कुर्बानी त अलाह लाइ कयूं पिया, असीं कुर्बानी त पंहिंजे लाइ कयूं पिया, पोइ ॿियनि ते कावड़ जो इज़हार छो? या वरी असांजो कोई कमु रहिजी वञे थो या वरी को कमु नथो थिए, रुकिजी वञे थो, पेंडिंग में पियो आहे, के पैसा मिलणा आहिनि, को कमु थियणो आहे, का मीटिंग थियणी आहे, कंहिंसां मिलणो आहे, अगरि उहो नथो थिए त उहा सॼी असीं फ्रस्ट्रेशन अची ॿारनि मां कढंदा आहियूं, घर मां कढंदा आहियूं। ऐं इन खां पहिरीं जॾहिं असीं रस्ते में ईंदा आहियूं त रस्ते में बि उहा कावड़ कढण जी कोशिशि कंदा आहियूं, कंहिं चिंची वारे सां, कंहिं रिक्शा वारे सां, कंहिं बाइक वारे सां, कंहिं बस वारे सां, कंहिंसां न कंहिंसां असांजी चिड़चिड़ाहट उते निकिरी ईंदी आहे, कावड़ गुस्सो निकिरी ईंदो आहे। ऐं ख़ासि करे वरी अगरि कंहिं इन ते सोने ते सुहागा फ़ोन करे छॾी त सॼी कावड़ असीं फ्रस्ट्रेशन सॼी असीं उन्हनि ते कढंदा आहियूं। ईअं न थियणु खपे। पंहिंजा मामला, पंहिंजा मसला पंहिंजी हद में रखजनि ऐं इन कावड़ ते कंट्रोल करणु, पंहिंजी ज़बान ते कंट्रोल करणु, यानी कि पंहिंजे नफ़्स खे कंट्रोल कयोसीं त असीं अॻियां जल्दी ऐं सही तरीक़े सां वधी सघंदासीं। बिल्कुलु ईअं ई आहे। बुनियादी तौर ते नाज़रीन, जेकॾहिं असां अॻोड़े ज़माने जी ॻाल्हि कयूं, जेको पोइ ज़मानो, उन में इख़्तिलाफ़ी राय बर्दाश्त करण जी ताक़त माण्हुनि जे अंदरि इलाही ज़्यादा हूंदी हुई। जेकॾहिं को बि कंहिं सां कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ बि कंदो हुयो त अॻियो माण्हू उनखे वॾो जेको आहे पोइ लाइट अंदाज़ सां ॿुधंदो हुयो, उनजो एहतराम कंदो हुयो त ठीकु आहे, तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि तां एतिराज़ आहे, ज़रूरी न आहे त तव्हां हिन ॻाल्हि जी हिमायत कयो या तारीफ़ कयो। लेकिन अॼु जो ज़मानो जेकॾहिं असां ॾिसूं, जीअं ज़मानो वधंदो थो वञे, जीअं शयूं तब्दील थींदियूं थियूं वञनि टेक्नोलॉजी जे मैदान में, ॿियनि शयुनि में, इंसान जे अंदरि इख़्तिलाफ़ राय खे बर्दाश्त करण बि पंहिंजे अंदरां ख़तमु थी वियो आहे, निकिरी वियो आहे। इंसानु इहो कोशिशि कंदो आहे त जेकॾहिं मां का ॻाल्हि कयां थो त उहा ॻाल्हि लाज़मी तौर ते एक्सेप्ट कई वञे, उनखे यानी इनकार करण वारो न हुजे।
आमतौर ते न असां हिकिड़ो रवायती जुमिलो चवंदा आहियूं त यार अहिड़ी नेचर जेका आहे आमतौर ते फौजियुनि जी हूंदी आहे। जी, जी, जी। यस सर, यस सर, Yes, जॾहिं sir हुनजी कजे। ट्रेनिंग जे दौरान सिर्फ़ु यस सर करणु, यस सर ॿुधणु सेखारियो वेंदो आहे त उहो हिकिड़ो अलॻि शोबो आहे, उहो पार्ट ऑफ जॉब आहे, उहा हिकिड़ी नौकिरी आहे। उन में यस सर जी ई ज़रूरत आहे। लेकिन जेकॾहिं तव्हां पंहिंजी प्रैक्टिकली ज़िंदगी में उहे रूल्स फॉलो कंदा त ईअं ज़िंदगी अॻिते वधी न सघंदी आहे।